सुल्तान, अज मां तो सां तमाम अहम गाल करण आई आहियां। साइण खैर त आहे न? न सुल्तान, खैरी त नाहे। साइण छा थियो आहे? सुल्तान, मुंहिंजी ज़िंदगी के खतरो आहे। सिर्फ मुंहिंजी न, पर असां ॿिन्हिनि जी ज़िंदगी के खतरो आहे। मेरू, असां कंहिंजो छा बिगाड़ियो आहे जो माण्हू असांजी जान जा दुश्मन थी बीठा आहिनि? सुल्तान, असांजी ज़िंदगी जा दुश्मन धारिया न, पंहिंजा ई आहिनि। पर असांखे केर थो मारणु चाहे? छो था असांखे मारणु चाहिनि? मुंहिंजो भाउ सालार। इहे मिड़ेई गिदड़ वारियूं बबकियूं ॾींदा आहिनि। तव्हां अजायो परेशान न थियो। सुल्तान, तू समझण जी कोशिश कर। जेको शख्स मिल्कियत ख़ातिर पंहिंजे पीउ खे माराए सघे थो, उहो असांखे माराइण में देर कोन कंदो। साइण, ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे मालिक जे हथ में आहे, कंहिं ॿिए जे हथ में कोन्हे को। सुल्तान, पोइ बि असांखे एहतियात करणु घुर्जे। अफ़सोस खां एहतियात बहितर आहे। मेरू, असां कंहिंजे कख खे बि नाहे रंजायो, पर जेकॾहिं केरु मुंहिंजी गिचीअ में अचे पियो न, त उन्हनि खे पलणो मूंखे ईंदो आहे। सुल्तान, दुश्मन वॾो चालाक आहे। जेकॾहिं न तो को हल न सोचो त असां ॿई मुफ़्त में मारिजी वेंदासीं। मेरू, इहे सभु क़िस्मत जा लेख आहिनि। केर बि कंहिंखे कुझु नथो करे सघे। इहे असां सां कॾहिं बि नथा विड़ी सघनि। सुल्तान, मां तोखे कीअं सम्झायां? जेको मूं ॾिठो आहे न, उहो तो नाहे ॾिठो। ठीकु आहे मेरू, जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मां पंहिंजो बि ख्यालु कंदुसि ऐं तव्हांजो बि ख्यालु कंदुसि। ईअं का आथत ॾे। साइण, तुंहिंजो वार बि वींगो नथो थी सघे। ही सालार त छा, जेकॾहिं पूरी यज़ीदियत अचे गॾु थिए न, तोखे ऐं मूंखे कुझु बि नथी करे सघे। छो त असां हक़ ऐं सच ते आहियूं। हाणे तव्हां सां ॻाल्हि थी, तव्हांजी दिलि खे सुकून मिलियो। अचो त हलो। होशियारी कर नादिर, होशियारी कर। मेहरू वॾी चालाक औरत अथई। तोखे मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए सॼी मिल्कियत हड़प करे वेंदई। हाँ, कॾहिं कहिड़े बंगले ते, कॾहिं कहिड़े बंगले ते। छा थी समझे? औरत ज़ात खे असां अकेलो छॾे ॾींदासीं? असां बि गॾु हलंदासीं। भाॼाई, तव्हांखे का ग़लत फहमी थी आहे। अदी मेहरू त मखण आहे, मखण। ऐं ही सॼी मिल्कियत उनजी आहे। उनजी मर्ज़ी जहिड़े बंगले ते रहे। इन मखण में चिकनाहट खां वधीक ज़हर पयल अथई। चङो अथई त इन मखण खां परे रहो। भाॼाई, अदी मेहरू मुंहिंजो रत आहे। हुन मूंखे माउ वांगुरु पालियो आहे। हू मुंहिंजी दुश्मन कीअं थी सघे? नादिर, नादिर, थोरो अकुल कर। जेकॾहिं मेहरू तव्हांजी सॼण हुजे हा त तव्हांजूं ज़मीनूं छो गिड़कायां? तव्हांजे हक़नि ते छो धाड़ो हणियां? इहो त बाबा जो फ़ैसिलो हुयो। इनमें अदी जो को ॾोह न आहे। भले ज़मीनूं सभु अदी जे नाले हुजनि, पर खायूं त असीं सभु था न। पुट जेनी मेहरूअ शादी कई न, पोइ पुछंदीमांव त घणे वीहे सवा। अदी हाणे हिन उमिरि में शादी कंदी छा? मेहरूअ त पंहिंजे हुस्न जे ॾियार में सुल्तान खे फासाए छॾियो आहे। भाॼाई, ज़बान संभाले ॻाल्हायो। वॾा आहियो, इन करे तव्हांजो लिहाज़ थो कयां। जेकॾहिं तव्हांजी जाइ ते कोई ॿी हुजे हा त निड़ी मां वठां असां। ख़बर आहे त सच कड़ो हूंदो आहे, पर तव्हां में त सच ॿुधण जी ताक़त न आहे। पर केसी ताईं अखियूं ॿूटींदो? पर तव्हां चवंदो त सभु कुझु ठीकु आहे, पर केसी ताईं हिकु न हिकु ॾींहुं त बम फाटंदो न। भाॼाई, इहो सभु कूड़ आहे। तूं मुंहिंजी भेण ते इल्ज़ाम हणी रही आहीं। अदी जेको कुझु बि करे रही आहे न, उहो असांजी बहितरी लाइ करे रही आहे। इहा ई त तव्हां ॿाहिरनि जी भुल आहे। न भाॼाई, इहा असांजी भुल न, पर असीं सभु कुझु ॾिसी रहिया आहियूं। जेकॾहिं अदा सालार ते अदी लखें रुपया ख़र्च न करे हा त अदा सालार खे जनम टी पची वञे हा। छा भला अदा खे रिहा करण जे लाइ तव्हां 1 रुपयो बि ख़र्च कयो? नादिर, समझण जी कोशिश कर। मेहरूअ जेको बि पैसो ख़र्च कयो आहे, इहो सभु कुझु त तव्हांजो ई आहे न। सुठो अथव त ज़मीन पंहिंजे नाले ते कराए रखो, न त ॾाढा ॾुखिया थींदव। अलाह साईं ॾुखिया ॾींहुं कोन ॾेखारींदो भाॼाई। तू रुगो पंहिंजी सोच सिधी कर। बाक़ी
मां तव्हांजी ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां। मां तव्हांजी ॻाल्हियुनि में अचण वारो न आहियां। मूंखे छा आहे? पोइ ख़बर पवंदव जॾहिं मिल्कियत जो टको न मिलंदव। बाबा साईं नांग खे केतिरो बि खीर प्यार न, पर उन मां भलाईअ जी उमेद न रखो। नांग खे जिते बि ॾिस असली मुठीअ खे ॾीसी जीभ ॾेई हिकिड़ी चीकट कंदो वञे, ची ची ची। तॻिया खान हिकु त नांग सालार खान जे साम्हूं ईंदो कोन, पर जेकॾहिं आयो बि त पोइ बचंदो कोन। बाबा साईं अञा ताईं बचियो छो पियो आहे? इहो जेको सुल्तान अथव न, सुल्तान कारो नांग अथव, कारो नांग। इहो वते थो अञा ताईं दीनादासी घुमंदो, हिकिड़ी चीभ ॾियोसि न। वाह चाचा तॻिया वाह, तूं बि कमाल थो कर। कीड़े खे तूं नांग थो चईं? न चाचा न, अहिड़नि कीड़नि खे त असां सारनि जे फसल मां कढी मच्छियुनि जो काज बणाईंदा आहियूं। कीड़ो न, कुराड़ बला है बाबा, कुराड़ बला। इन्हनि ते अख रखो। मौलिका ख़बर अथव? कहिड़ी ख़बर गोर? वरी छा थियो आहे? सदोरी जी ख़बर पइजी वई आहे बाबा। वाड़े मुंहिंजा शींहं पुट, घर हलो त मिठा भाकुर थो पाया। हणी वञी ॾेढ हंधु कई न, ॾेढ वञी बाबा कारीअ खे हथ कई अथई। बाबा सदोरी हाशिम खान जे क़ैद में आहे। इहा साले खे ख़बर आहे। छा चई? हाशिम खान जेतिरी मजाल जो था न नंगा गुआ करे। हाँ छो? हाणे ने हाशिम सां जंग जो ऐलान करणु घुर्जे। इन शख्स खे असां घणी झर ॾिनीसीं, रियायत जे लाइक़ु न आहे। बाबा दुनिया छा चवंदी त सालार खान पंहिंजे ॻोठ जी इज़त बि महफ़ूज़ न करे सघियो। गौर हाशिम खे ॾंड ॾोह सां सदोरी वापसि करणी पवंदी। जेकॾहिं हाशिम ईअं न कयो न त हाशिम सां अहिड़ो पलांत कंदासीं जो इन हाशिमड़े जा 7 नस्ल यादि कंदा। बाबा साईं त पोइ अॼु ई साले खे घुराए पुछाड़ो कयोसि। जॾहिं हुनखे ख़बर हुई त असांजो नंगो हाशिम खान जे क़ैद में आहे त पोइ असां सची छो न कई? हा बाबा न रुगो सालिया खे, पर इन परूअ ऐं सुल्तान खे बि ख़बर आहे त सदोरी हाशिम जे क़ैद में आहे। गौर अॼु इन सालिया वारनि सभिनी खे चओ त मूं वटि अचनि। हाज़िर बाबा। बस बाबा बस, इज़त जो बदिलो इज़त। हाशिम खान असांजे इज़त में हथ विधा, हाणे हाशिम खान जी असीं इज़त में हथ विधा। बस चाचा तॻिया हाणे तयारी कर, हाशिमड़े सां घटि न थींदी। न सुल्तान, मां तोखे दिलि जे मामले में का बि सलाह न ॾींदुसि यार, छो त अॻे ई असां पाण घणनि मसइलनि में फाथल आहियूं। पर यार मूंखे तुंहिंजी यारीअ जो कसम आहे, मुंहिंजे दिलि में साइण मेरो जे लाइ का बि मोहबत कोन्हे। उन जी मोहबत जो मुंहिंजे मथां इश्क ताव कई बीठो आहे। बराबरि मां मञा थो त इश्क करणु को गुनाह कोन्हे, पर हिते मोहबत प्यार इश्क खे गुनाह करार ॾिनो आहे। हूं बि असांजी हैसियत न आहे। जेकॾहिं उठ जे पुछ में हथ विझंदासीं त टंगिया बीठा हूंदासीं। तूं सही तो चवीं परू, पर आउं जेतिरे ताईं सम्झां थो त साइण मेरो मुंहिंजे पोयां इश्क जो पीछो कोन छॾे। ऐं कॾहिं कॾहिं आउं हिन जे बारे में सोचींदो आहियां, पर मूंखे दुआ कर त मूंखे इश्क न लॻे। सुल्तान भाउ, इहो जेको इश्क आहे न, बुछड़ी बला अथई यार। सुभाणे तकलीफ़ूं, दर्द ऐं ॾुख ॾिसणा पवंदा। हिकिड़ी ॻाल्हि कयां परू, चओ। प्यार कबो न आहे दोस्त, प्यार थी वेंदो आहे। ऐं मूंखे हिन ॻाल्हि जो अलाए छो खौफ़ थो थिए। सुल्तान भाउ, पर यार इहो सालार ॾाढो ॾुखियो माण्हू अथई। सोचिजांइ, मूंखे हुन जो को बि खुटको कोन्हे को। जेकॾहिं न मूंखे नींहुं लॻी वियो त हुन जे मथां हज़ारे सालार कुर्बान। अहिड़नि सालार जहिड़े माण्हुनि जी अखियुनि में मां अंधारी ॾेई छॾींदुसि। सालार छा आहे?
मरहूम सालार मोहम्मद लाइक जी सिरीअ ॾांहुं थो ॾिसां न त इन्हनि खे मां गोॾा खोड़ाए छॾिया। चङो, पर यार मुंहिंजी ॻाल्हि ते गौर ज़रूर कजे। ठीकु आहे भाउ। काॾे सिधो कयो थो वञी? मां वरी केॾांहुं वेंदुसि? बकरियूं चारण आयो आहियां, हिते ई बीठो आहियां। अच्छा अच्छा, हलो हाणे हलो, रेज़ो घुरायो अथई। ठीकु आहे, मां शाम ईंदुसि। क्या है छा थियो? शाम में ईंदुसि? अड़े रे, शाम कंहिं ॾिठी आहे? लॻते थी वियो। बापा हींअर माल थो चारियां, चयो मां न शाम ईंदुसि। अड़े रे, रेस जे हुकुम खे तूं इनकार करी? हाँ, अहिड़ा बाठा ठोकींदो साईं। अॻिते थी लॻते तगिल आपे मां न निकिरो, माल खे पाणी पीआरे घर ॿधी अचां थो। अच्छा, मतलब तो तोखे मोहब्बत जी ज़बान समझ में कान्हे। हलो अॻिते। तगिया हथ कढ बाबे जी बाह मां, न त इहा बाह कटियल हूंदई। अड़े साले खे वॾेरे घुरायो आहे त पोइ असां अचूं था न, इनकार त न आहे कयो न, त पोइ ज़िद छो थो करे? ठीकु आहे, पोइ अचण जी कजो। ईंदासीं, पर हिकु ॻाल्हि तगिया खां न गौर सां ॿुधी छॾ। आई त जेकॾहिं मुंहिंजे पीउ सां ईअं गुस्ताखी कई न, त मजबूरन ही कुहाड़ी मूंखे इस्तेमालु करणी पवंदी। अड़ी कुहाड़ी खणंदी त छा थी तूं बाबा? ने कुहाड़ीअ सां जेको काठियूं बाठियूं करिया वञ। तुंहिंजी इहा डिघी मुंडी जेका आहे न, गजर जियां वठे छॾींदोसांइ। अड़े तो में एतिरो दम ई कोन्हे बाबा जो तगिए खे हथु लाई। हिकिड़ी जी भटली मां हिक न गड़ी छॾींदोसांइ। ची कदो तले ची हथ बाबा मूंखे बि आहिनि। पोइ हथ बि न रहंदई जेके मुंहिंजे ऐं बाबा जे ख़िलाफ़ खजंदा। ये जेड़े वारियूं ॻाल्हियूं वेड़े खीसे में रखे छॾ, सम्झी? पर पुट तूं चुप कर, तगिया तूं हल घर, असां शाम ईंदासीं। हा त भई इहा ॻाल्हि कयो न, टाइम खां पहुची वञिजो। ठीकु आहे बाबा, हर भेरे मूंखे झलंदो, मथे तो हवा में उॾंदो, फुसड़ी वांगुरु ची 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 करणु। हिकिड़ो मरोटो ॾिनो मां त ची ची निकिरी सिरी वेंदासीं। सब्र कर बाबा, सब्र कर, छॾ छॾ। रोज़ जिए मुंहिंजो ॿार बि ज़ाया थी वियो, जीअण जो आख़िरी सहारो बि ख़तम थी वियो। हाणे छा बचो आहे मूं वटि? आख़िर मां कहिड़ो ॾोह कयो आहे जंहिंजी मूंखे सज़ा मिली रही आहे? मां त रस्ते ते पयल हिकु ठिकर जो थांव आहियां, सो बि टुटल। हा, मूंखे सज़ा मिलणु घुरिजे। मूं वॾो ॾोह कयो आहे। मूं माउ, पीउ, भाउ, भेण सभिनी जी इज़त मिटीअ में मिलाई ऐं वञी उन शख़्स जे पोयां पयसि जेको अॼु मूंखे सुञाणे बि कोन थो। ही त आहे अंधेर नगरी, उनजी कारी राति जंहिंमें मुंहिंजो पाछोलो बि नज़र नथो अचे। मां दुनिया खे कीअं ॿुधायां त मां नादर जी ज़ाल आहियां? मुंहिंजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो? ख़ुदि नादर बि कोन थो करे। कीअं पंहिंजी गूंगी ज़बान सां दुनिया खे सम्झायां त नादर जे प्यार जे चकर में मुंहिंजे हथां त खून बि थी वियो। भेण फिरे सुल्तान किथे आहे?
अदा परू ख़ैर ताए एडो तकड़ो तकड़ो आयो है। इन तगे जो थियो आहे मथो ख़राब वते तो सॼे ॻोठ वारनि सां मुंहुं मारियूं कंदो। छो अदा वरी छा थियो? तगे कुछ चयो आहे छा? बाबे साले सां ज़िद कयूं बीठो चए पियो त हींअर जो हींअर रे सालार खान हंधि हल। जॾहिं मूं चयोमांसि त बाबू ऐं मां ईंदासीं तॾहिं मुड़ियो मुड़ुस खे रुगो छेड़े छेड़े जी हुई। ॼणे हिन सालार खान असांजे सॼे ॻोठ जे माण्हुनि जे ज़हन में ज़हर भरे छॾियो आहे। अदा परू ई सालार खान त ज़ालिम आ। हिन सां ई ॻोठ जा मज़लूम माण्हू छा ॻाल्हाईंदा? भेण पिरे हिननि मज़लूम माण्हुनि जो सहारो त असां आहियूं। हिन सालार खान सां त असां पुॼी वठंदासीं। उन सालार खान खे सुल्तान ऐं मां अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो। हाणे उनखे ॻोठ जे मज़लूम माण्हुनि मथां ज़ुल्म करणु थोड़े ॾींदासीं। जेकॾहिं सुल्तान अचे न त उनखे ॿुधाइजांइ त भाउ परू आयो। ठीकु आहे भेण, हला भाई। सदोरी, ओ सदोरी, ओ सदोरी। ओ सदोरी। अलाए केॾे हली वई। हिते वेठे वेठे अलाए कहिड़ी तकलीफ़ थियसि जो बग़ैर ॿुधाए ईअं हली वई। सियाणनि सच चयो आहे, परायो सोई परायो। ख़ैर ताए पंहिंजे मुंहुं बि ॻाल्हाई। सदोरी सुबुह खां वठी घर न आहे। छा सदोरी घर में न आहे? न, मूंखे त सुबुह खां नज़र ई न आहे आई। ईअं कीअं थो थी सघे? गार्ड हूंदा आहिनि, चौकीदार हूंदा आहिनि। सदोरी एतिरी चालाक न आहे जो हिन चौकीदारनि जे हूंदे घर मां हली वञे। मां त सॼे घर में हुनखे ॻोल्हियो आहे, ख़बर न आहे त काॾे हली वई। हिन जो मतिलबु त ही चौकीदार सॼी राति आराम सां सुता पिया आहिनि ऐं असां हुननि जे आसरे ते बेउल्का थियो सुता पिया आहियूं। सच में हाशिम, सदोरी त असांजो अखियूं खोले छॾियो। पर मां जो थी ॿाहिरि वियोसि त दरवाज़ो त लॉक हुयो, त पोइ सदोरी ॿाहिरि कीअं वई? पर हाशिम, भित त सदोरी कान टपी सघंदी। मां चौकीदारनि खे घुराए उन्हनि खां पुछां थो। सुभाणे जेकॾहिं परू वारा मूंखां ॿांह घुरंदा त मां हुननि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? ठीकु आहे, तूं वञी जांच कर। अदा मूं झलियो मांसि पराए दर ते न वञ, अजाए मोचड़ा खाईंदी। भला जे वञी थो त मूंखे वठियो, घटि में घटि त पहिरें मां वञा पोइ तूं वञ। वाह साईं वाह, अॼु त गुना गुन वण जे हेठों बि फोन ते तो ॻाल्हाए। यार हिकिड़ी ॻाल्हि कीअं, मालिक न सॼी काइनात में इंसान खे अशरफुल मखलूकात करे पैदा कयो। उहो इंसान वरी इंसान खे वॾो ज़लील ख्वार थो करे। बशू बेली तुंहिंजे नशे लाइ मूं वटि पैसा कोन। अरे हटो कटो लॻो पई, कमाई छो थो निभागा। कम खणी नथो बि थिए पर पाण खे त पालणो पवंदो न। पोइ वञी मर। मियां मरण को सवलो आहे छा? ॾुखियो कमु थी। भला ॿुधाए मूं तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे? तूं सॼो भलो फर्स्ट क्लास चमचो। ख़बरदार, ज़बान संभाले ॻाल्हाए। ज़बान काकड़े खां छिके न कढाए, वरियाम जी वकड़ जी ख़बर ई कान आई। मां रे सॼो ख़ासि माण्हू आहे, ख़ासि। इहा ई त ॻाल्हि आहे न, तव्हां जंहिंखे ख़ासि माण्हू चवंदा आहियो असां हुनखे चमचो चवंदा आहियूं, चमचो। अरे हली ताणी हल। हली मुंहिंजी अर्ज़ु ॿुध पोइ मां वञा थो। ॿुधाए ॻाल्हि कर। यार तूं रस जो ख़ासि माण्हू। हक़ीक़त इहा थी त हीअ हाणे बदबूदार ज़िंदगी यार मूंखे नथी वणे पई। रेस खे चयसि त मुंहिंजो इलाजु कराए न करणो परे खां। हा साईं, रेस हिते फिलाई इदारो खोलियो वेठो आहे, तुंहिंजो इलाजु कराए। यार ज़ुल्म त ॾिस, नशे करण लाइ पैसा ॾिए थो त भले मां तबाह थिया, इलाज लाइ न ॾींदो। ख़ुदा तरसी कयो मियां खे सच त चओ न तव्हां बि। तूं नशे में ई रह, उन में ई तुंहिंजी भलाई आहे। तूं सही माण्हू न आहीं वरियाम। हिकिड़ी ॻाल्हि चवां, हलाणी जान छॾ। हिकिड़ो वांदो, ॿियो मवाली अचे असांजी गिचीअ में पिया हो। मवाली आहियां, बिल्कुलु मवाली आहियां।
पंहिंजी ज़िंदगीअ जो दुश्मन मां पाण नो डाउट पंहिंजी ज़िंदगी खे पाण थो ख़तमु कयां, पर तव्हां जहिड़ो चमचो न आहियां। चमचागिरी करे सॼी दुनिया खे पाण में डांगा पांगा करे माण्हू माराए वठो था ॿाहिरि लोॾींदा। ख़ुदा तरसी कयो, वराक ख़ुदा तरसी कयो। मां पंहिंजो ज़िम्मेवार पाण आहियां, मां पंहिंजो खून पीतो आहे, मूंखे बदिलाइणो पवंदो, पंहिंजे पाण खे बदिलाइणो पवंदो। जंहिं हाणे बचूं बंग छॾे हथ में अचार खयोनी त पोइ ख़बर पवंदी त कहिड़ो मोटबर आहे, सम्झी? बीहे हाणे ख़बर पए सच ॿुधण खपे त गुनागुन कबो आहे। चई त हाशिम खान जी पनाह में आहे। मां चयोमांसि शर्म नथो अचे, ॿुॾी नथो मरे, ॻोठ जी न्याणी हिकु दुश्मन वटां ऐं पुंडी मूंखे ॿुधाए थो पियो। या त वॾी झाड़ आहे बाबा साईं, छा थींदो? असांजो त नक ई वटिजी वियो। कोन थो नक वटिजे गुहर, मां चयो थमांसि छोकिरीअ खे जल्दी घुराए त वण सां टंगे छॾींदोसांइ। पर बाबा साईं इहो परू जेको डरू आहे वठो ई कोन थो ॾे। केतिरा दफ़ा मूंसां अटकियो आहे, इहा ख़बर तव्हांखे आहे न। जॾहिं बगड़े जे वात में बकरी ईंदी आहे न त हुन जा हॾा बि टुटी पवंदा आहिनि। ही सही सिधी असांजी बेइज़ती आहे, न रुॻो असांजी पर सॼे ॻोठ जी बि। सही मां सालिया जा कन उभा करे छॾिया आहिनि, हाणे निंड फिटल हूंदसि। पर जेकॾहिं सदोरी ॻोठ नथी पहुचे त पोइ हाशिम खान जे ॻोठ ते सिधी काह कंदासीं। असांजी हिकु सदोरी बंद आहे, असां ॿ ॿाहूं खणंदासीं, ॿ। पोइ बाबा साईं जेको थियो उनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। हाशिम खान कयो ठाहु को छा ॾियो। गौर ॾिसूं था त पहिरियों सालियो छा थो करे, पोइ जेको असां कंदासीं न उहो दुनिया ॾिसंदी दुनिया। भली हाशिम खान जे ॻोठ जूं भितियूं रत सां ॻाढ़ियूं थियनि, पर छॾींदासीं कोन। इज़त जो सवाल आहे ऐं ॿियो त असांजी ग़ैरत जो बि सवाल आहे सरार खान। तकड़ न कंदासीं, जेकॾहिं ॻाल्हियुनि सां मसइलो हल थिए थो ठीकु, न त पोइ दमादम मस्त कलंदड़। ईअं ई थींदो बोदार। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।